अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद। मुझो नालो इरफान अली, मां पाण जतोई आहियां सखर पागड़ीअ जो। जीए सिंध जीए लतीफ़। ही जेको अॼु मार जतोई वाक़ियो आयो आहे रोस्तम खां शिकारपुर में, जेको सैद खानाणनि कयो आहे, मां जतोइन जे अहिड़े किरदार ते लानत थो कयां। मां पाण जतोई आहियां, छो त कंहिंजूं ख़ुशियूं यारनि आहिनि खसबी, हुननि जो तव्हां ख़ुशीअ में मातम में तब्दील कयो आहे, जो तव्हां सुठो अमल न कयो आहे। भले तव्हां मूंखे ग़लति सम्झो या सही सम्झो, जे मार ईअं कनि हा उन्हनि खे बि मां ईअं चवां हा, पर ही तव्हां जतोई हो, मुंहिंजा भाइर हो, पर मूंखे जतोई सॾाइण ते बि शर्म थो थिए त असां जतोई माना एतिरा किरियल हरकत शुरू करे ॾिनी आहे, नंगनि जो बि ख़्यालु नथा करियो। तव्हां भड़वा हो, बेगैरत हो, मां तव्हां इन किरदार खे नथो मञां, अहिड़े किरदार खे मां लानत थो करियां। हू घोट हुन छा तव्हांजो ॾोह कयो, हू हिकिड़ा शरीफ़ माण्हू आहिनि, चवंदा पिया असां शरीफ़ आहियूं, असांजे जहिड़े बि को बि तालुक न आहे, तव्हां उनजो घटि ॾेई मां अहिड़े अमल ऐं किरदार खे नथो मञां, छो त करे हिकु लोड़े ॿियो, पर तव्हांजी सज़ा वरी ॿियो को जतोई लोड़ींदो। शरीफ़ माण्हू हमेशह लोड़ींदा, पर चाहे हुकूमत में हुजे चाहे आम माण्हू हुजे, उन में हमेशह शरीफ़ माण्हू लोड़ींदा आहिनि। हुकूमत बि ॾाढनि खे कुझु न करे सघंदी आहे, ऐं जहिड़ींदड़ धुरियूं बि ॾाढनि खे कुझु न कंदी आहे। जंहिंजो तव्हां जहिड़ो हो नी, तव्हां उन सां विढ़ो आहे नी, इन तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो। ही शरीफ़ माण्हू, हिकिड़ा सुधरियल माण्हू, किलारक माण्हू, ज़मीदार माण्हू, तव्हां उनजो घटि ॾेई मारियो आहे, तव्हांजो कहिड़ो इन्हनि ॾोह कयो, तव्हां सां विढ़ण पिया आहिया, तव्हांखे इन्हनि जो हिसाबु ॾियणो पवंदो। अमीर अब्दुल हुसैन खान जतोई साहब खे बि अर्ज़ु थो करियां त अहिड़नि जो कॾहिं बि एक्शन न खणो, अहिड़नि सां जेका हरकत थियणु घुरिजे हुकूमत जे तरफ़ खां थिए लाज़मी आहे, छो त जेकॾहिं इहे महर महफ़ूज़ न आहिनि त सुभाणे तुंहिंजा जतोई बि शरीफ़ महफ़ूज़ न थींदा, छो त इन सां कानूनी कार्रवाई थिए, चाहे मार हुजे चाहे जतोई हुजे, हुन खां कानूनी कार्रवाई ज़रूरु थियणु खपे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, जीए सिंध जीए लतीफ़।